वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सूबेदार बच्चल खे खान बहादुर जे बंगले ते छापे हणण जे लाइ मोकिलियो आहे ऐं इहो बि चयो अथमांसि त कंहिं बि सूरत में शम्स खे आज़ादु कराए वठ। जेकॾहिं सूबेदार विकाम जी न वियो त पोइ शम्स खे शमीर जे चंबे मां आज़ादु कराईंदुसि। हीअं कर जो पंहिंजे दिलि ते हथु रखी इहा ॻाल्हि मञ ऐं इहा ॻाल्हि कर त तूं मूंखे पंहिंजो जवान पुटु वापसि करे सघनि। ॾिस चिबड़, इन खां बहितर आहे त तूं माल दौलत मिल्कियत घुर त मां तोखे ॾियां। अञा बि सुठो तरीक़ो इहो आहे त तूं पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾे, मां पंहिंजी अधु मिल्कियत तोखे लिखी ॾियां ऐं पंहिंजो पाण में मिठ थी वियासीं न, पोइ त दुश्मनी ख़तम थी वेंदी न चिबड़। बस रहीम, मूं तुंहिंजे चवण ते हिन नांग खे ज़िंदा रखण जो सोचियो हुयो, पर अफ़सोस नाकाम वियो। हिननि ॿिन्ही सां गॾु हिन सौट सोगोर खे बि मारे पूरो करे हिननि जा लाश दफ़न करे बंगले जे पोयां अची मूंखे ॿुधाइजांइ। ऐं इहो कमु हींअर जो हींअर थियणु घुरिजे, छो त मां नेक कम में देरि करण जो क़ाइल ई न आहियां। शामिर, मुंहिंजा भाउ मूंखां ग़लती थी वई, अरे असां सॻा सौट आहियूं यार, मूंखे त बख़्श कर न। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।